मोज़े सामीन FM 101 मेगाहर्ट्ज़ ते असीं रेडियो पाकिस्तान मिठी तव्हां सां मुखातिब आहियूं। प्रोग्राम पेश कजे थो सांगीड़नि सार। न्याय सैनी सिख मुंहिंजा सुपरी सड़े सारो ॾींहुं ॿर बाफ़ न निकिरे। अस्सलाम वालेकुम सामीन, अॼो की सांझी वेल आवाज़ नगर जे सांगीड़नि सार साण करे प्रोग्राम जे पेशकार मोहम्मद रमज़ान जूणे जो ऐं निगरान ख़ालिद हुसैन जे साथ सां अवां जे मेज़बान नाज़ जमील अहमद खोसो तरफ़ां समूरे साणे वासियुनि खे सिक ऐं सचाई जी सूखड़ी शाल क़बूल पवे। सामीन जे प्रोग्राम जे इन सफ़र में मुंहिंजो फ़नी सहकारी साथी आहे शिनकर सांगी चेलाणी। मालिक जी मेहरबानी सां हिकु दफ़ो ॿीहर इन माइक्रोफोन तां असां अवांजी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। घणी दर दुआ आहे तव्हां ॿुधण वारा महिरबान जित बि हुजो, शाद ऐं आबाद हुजो, महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। प्रोग्राम सांगीड़नि सार जे इन आवाज़ पंध में असां ई अवांजो साथ जुड़ियल रहंदो राति जो 8 बजे ताईं। लफ़्ज़नि ऐं गीतनि सां सजायल सांगीड़नि सार जी इन माला खे अॼु बि बणाईंदासीं अवांजे सदाबार सुंदर समातनि जी सूं। साथियों, इंसान जी ज़िंदगी में खोड़ सारियूं मुश्किलातूं ऐं परेशानियूं संदसी ज़बान जे करे खेसि दरपेश हूंदियूं आहिनि। जेसि ताईं माण्हू जो पंहिंजी ज़बान ते इख़्तियार हूंदो आहे त उन वक़्त ताईं संदसी ज़िंदगी बि आसानी सां गुज़रे थी। सामीन, माण्हू जी ज़बान ऐं उन जी गुफ़्तार जे करे कॾहिं काफ़ी जेके रिश्ता आहिनि उहे बि असां खां परे थी वेंदा आहिनि, पर जेकॾहिं असांजे लफ़्ज़नि ऐं गुफ़्तार में मिठास हूंदी त उहे ई रिश्ता असां सां सॼी ज़िंदगी जुड़ियल बि रहंदा। तॾहिं ई चवंदा आहिनि त हिकु दफ़ो ॻाल्हाइण खां अॻु 100 दफ़ा सोचणु ज़रूरु घुरिजे। सामीन, कंहिं बि माण्हू जी तालीम ऐं तरबियत ऐं शख़्सियत जी ख़बर उन जे ॻाल्हाइण सां बाआसानी सां लॻाए सघिजे थी। चमन में आहे हर चमन में अल्लाहू वलाहू अल्लाहू वलाहू अल्लाहू वलाहू आहे हर चमन में अल्लाहू वलाहू दुखन ऐं सुखन में दुखन ऐं सुखन में अल्लाहू वलाहू अल्लाहू वलाहू अल्लाहू वलाहू अल्लाहू वलाहू। कूंजूं हंज कुमेरियूं तितर मोर गेरा, कूंजूं हंज कुमेरियूं तितर मोर गेरा, ज़िक्र ऐं फ़िक्र लय उथन खां सवेरा, ज़िक्र ऐं फ़िक्र लय उथन खां सवेरा, सुबुह जे सुरन में सुबुह जे सुरन में अल्लाहू वलाहू सुबुह जे सुरन में अल्लाहू वलाहू अल्लाहू वलाहू अल्लाहू वलाहू आहे हर चमन में अल्लाहू वलाहू अल्लाहू वलाहू। सिंधुअ जा
नशल संवारा सिंधुअ जा किनारा थियन नशल संवारा सारंग सार लहांदो थींदा मींह वारा सारंग सार लहांदो थींदा मींह वारा बिरह जो पखन में बिरह जो पखन में अल्लाहू वलाहू अल्लाहू वलाहू अल्लाहू वलाहू आहे हर चमन में अल्लाहू वलाहू अल्लाहू वलाहू। लकी खीर थर ऐं कारूं झर जे माण्हुनि लकी खीर थर ऐं कारूं झर जे माण्हुनि सिर लाड़का छे जो थर जे माण्हुनि सिर लाड़का छे जो थर जे माण्हुनि लिखियो वा ख़तन में लिखियो वा ख़तन में अल्लाहू वलाहू अल्लाहू वलाहू अल्लाहू वलाहू आहे हर चमन में आहे हर चमन में अल्लाहू वलाहू अल्लाहू वलाहू। खालिद खलक में आहियूं भागवारा खालिद खलक में आहियूं भागवारा। प्रोग्राम सांगेड़न सार मां ॿुधी रहिया आहियो रेडियो पाकिस्तान मिठी जे लाइव स्टूडियोज़ मां। सामीन असांजे सीने में धड़कंदड़ दिलि बज़ाहिर त असांजी पंहिंजी हूंदी आहे पर कॾहिं कॾहिं उहा दिलि असांजे अख़्तियार में नाहे रहंदी। कॾहिं उन दिलि में कंहिंजी यादि जा दरीचा खुलनि था त दिलि कंहिंजी यादनि में बेअख़्तियार थी धड़कणु लॻे थी ऐं दर्द जूं सरहदूं वेतर डिघियूं थी पवंदियूं आहिनि ऐं दिलि कंहिंजी यादनि में तड़पण ऐं लुछणु लॻंदी आहे ऐं दिलि जी उन तड़पण जो दर्द दिलि सां गॾु असांखे बि भोगणो पवे थो ऐं दिलि जी उहा उजाड़ रुत समूरे करार जे पलनि खे छाणे छॾे थी। दर्दनि खे रोकणु कॾहिं कॾहिं असांजे वस में नाहे रहंदो। तॾहिं त कंहिं शाइर बि चयो आहे त छा छा पंछण छाणे थी का बि न कोयल ॼाणे थी छा छा पंछण छाणे थी का बि न कोयल ॼाणे थी पीड़ा थियो हर पहर वञे ऐं दिलि तां गुज़रियो कहर वञे पीड़ा थियो हर पहर वञे ऐं दिलि तां गुज़रियो कहर वञे हू छो यादि उमाणे थी का बि न कोयल ॼाणे थी। अरे शहर जाना कि तो के संभारूं अरे शहर जाना कि तो के संभारूं तो शायर जो गुज़रूं हिते पंज बहारूं तो शायर जो गुज़रूं हिते पंज बहारूं अरे शहर जाना कि तो के संभारूं अरे शहर जाना कि तो के संभारूं। सीनन जा फराख रस्ता विधोधन जे सीनन जा फराख रस्ता यू कलप सुजू न कुटंदा कतारूं विच विच त मुंहिंजी प्यारी जा पाछा ही दग दग तया चल संग सुजू डारूं अरे शहर जाना कि तो के संभारूं अरे शहर जाना कि तो के संभारूं।
त शायर जो गुज़रूं हिते पंज बहारूं त शायर जो गुज़रूं हिते पंज बहारूं अड़े शहर जाना के तो के संभारूं अड़े शहर जाना के तो के संभारूं तुझी गलन में असांजा हवाला तुझी गलन में असांजा हवाला तुझे पतन ते असांजो पचारो ऐं हुन जे हलण में हुई सारंग जी रिमझिम खिलण में तमीराज सुरंदे दुकारो अड़े शहर जाना की तो के संभारू अड़े शहर जाना के तो के संभारू त शायर जो गुज़रूं हिते पंज बहारूं त शायर जो गुज़रूं हिते पंज बहारूं अड़े शहर जाना के तो के संभारू अड़े शहर जाना के तो के संभारूं करे रूह विरागी असांखे करे रूह विरागी तो बलमा कन्हैया के अबला गुसारूं अञा भी त साजी आपार में सी सुपर हाय भी लग से पीलू दीवारूं अड़े शहर जाना के तो के संभारूं अड़े शहर जाना के तो के संभारूं त शायर जो गुज़रूं हिते पंज बहारूं त शायर जो गुज़रूं हिते पंज बहारूं अड़े शहर जाना के तो के संभारूं अड़े शहर जाना के तो के संभारूं शहर दिलदार तुझे दगन ते शहर दिलदार तुझे दगन ते का सफ़ेद कपड़न सां ईंदी त हूंदी ऐं हू अप्सराउं जे टोले जी राणी उदास थींदी त हूंदी अड़े शहर जाना के तो के संभारूं अड़े शहर जाना के तो के संभारूं त शायर जो गुज़रूं हिते पंज बहारूं त शायर जो गुज़रूं हिते पंज बहारूं अड़े शहर जाना के तो के संभारूं अड़े शहर जाना के तो के संभारूं सामिन प्रोग्राम सांगीड़न सार में एक दफ़ो ॿीहर असां के भली कार चऊं था अवां जूं खोड़ सारियूं मुहबतूं असां ताईं ड्यूटी रूम जे टेलीफोन नंबर तां पहुतियूं आहिनि जेकॾहिं अवां बि शामिल थियणु चाहियो था हिन प्रोग्राम में असांखे पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारणु चाहियो था त मैसेज करे सघो था बराए महिरबानी हिकु दफ़ो ई मैसेज कयो ऐं जेकॾहिं तव्हां वटि व्हाट्सएप जी सहूलियत मौजूदु आहे त उहो तव्हां व्हाट्सएप बि करे सघो था नंबर आहे 0 335 36 33 700
86 नंबर ते तव्हां मैसेज करे प्रोग्राम में शामिल थी सघो था। खोड़ सारियूं मोहबतूं प्रोग्राम में अवां जो पहुचनि पियूं, उन्हनि खे शामिल कंदा हलूं। थरपारकर ॻोठ हाजी अकबर लुंड खां यादि कयो आहे असांखे, अली अकबर लुंड, इदरीस लुंड ऐं सिकंदर अली लुंड ॻोठ। जुमू खान खासकेली खां हाजी खान खासकेली ॻोठ। मिठो खान लुंड खां रजब अली बलोच ऐं एहसान जान बलोच यादि कयो असांखे। ककड़ियार खां यादि कयो आहे जान मोहम्मद जूणे जो, मारूफ़ जूणे जो ऐं मियाँ दाद जूणे जो। रोजतल खां यादि कयो आहे असांखे मंज़ूर ओठो ऐं पीरल ओठो। शहर गोलाची खां असांखे यादि कयो गुलाम रसूल नोहाणी ऐं इरफान अली नोहाणी। यादि कयो असांखे भोमू जी वांड खां मल्लू सोनू ऐं महंद्रो ऐं प्रभु ॻोठ। जोड़ूअ खां यादि कयो असांखे अज़ीम समेजो, मियाँ खान समेजो। हेरियार खां कारो सिंह झागे जूं मोहबतूं पहुतियूं आहिनि ॻोठ। यूसुफ लुंड खां इस्माइल लुंड ऐं हनीफ़ लुंड नाहे विसारियो असांखे। बोरली गेहलड़ा खां यादि कयो असांखे अब्दुल रहीम गेहलड़ो अदा तव्हां जूं मोहबतूं यादि करण लाइ। अबन जो तड़ खां यादि कयो असांखे वफ़ा अब्दुल समंद जूणे जो। सिलोर मोरी खां मोहम्मद कासिम खोसे जूं मोहबतूं पहुतियूं आहिनि ऐं जुड़बी खां यादि कयो असांखे वफ़ा गुलाम रहीम बलोच ॻोठ। करीम बख्श कपरी खां एजाज़ अहमद कपरी नाहे विसारियो असांखे। इस्लाम कोट खां जीवन कुमार यादि करे चुको। दलन जो तड़ खां यादि कयो असांखे वफ़ा भांजी मेवाणी। पंगरियो खां इम्तियाज़ अली अहमदाणी यादि रखियो असांखे। नवाब शाह खां आज़ाद खोसो। उमरकोट खां अली आजिज़ पल्ली प्राइवेट FM आहिनि अदा तव्हां जूं मोहबतूं यादि करण लाइ। समन सरकार खां असांखे यादि कयो आहे शहनवाज़ खोसो। पंगरियो खां उमर मलाह जूं मोहबतूं पहुतियूं आहिनि ॻोठ। अली खान खोसो खां यासीन खोसे नाहे विसारियो असांखे। ऐं नवाब शाह खां यादि कयो असांखे नाचीज़ आशिक़ अली खासकेली ऐं नामालूम माग खां अदी शमीम सूमरो जूं असांखे मैसेज पहुतो आहे। अदी तव्हां जूं मोहबतूं। पालारो खां यादि कयो असांखे मोहम्मद हारून मरी। रेडियो पाकिस्तान मिठीअ पारां सिंधी, उर्दू ऐं ढाटकी ज़बानुनि खां पोइ पारकरी ज़बान में पिणु प्रोग्राम पेश थी रहियो आहे। हर आचर ते 7:05 ते प्रोग्राम ॿुधण न विसारींदा। कारूंझर माथे ॿोले मोर। सामिन कंहिंजी बि इज़त करण सां माण्हू जी इज़त घटि बि न आहे। अवां जेतिरी ॿिए जी इज़त कंदा त ओतिरी इज़त अवां खे बि मोट में मिलंदी। कोशिशि करे पंहिंजो लहजो ऐं ॻाल्हाइण जो जेको अंदाज़ आहे अहिड़ो रखो जेको ॿिए जी दिलि आज़ारी जो सबबु न बणिजे। अवां जंहिं लहजे में ॿिए सां ॻाल्हायो था त पोइ उन ई लहजे में ॿुधणु ऐं उनखे बर्दाश्त करण जी सघ बि अवां में हुजणु ज़रूरी आहे। सामिन जॾहिं असां पंहिंजनि सां ऐं पंहिंजे घर वारे जेका दोस्त हूंदा आहिनि उन्हनि सां जेकॾहिं असांजो लहजो सुठो हूंदो ऐं असां जेकॾहिं उन्हनि से मोहबत सां पेश ईंदासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे बि मोहबत मिलंदी। ऐं जेकॾहिं असांजी ज़बान कड़ी हूंदी, असांजो लहजो जेको आहे उहो सही न हूंदो ऐं उन में मोहबत न हूंदी त जेके असांखे वेझा रिश्ता आहिनि, जेके असांखे पंहिंजा दोस्त आहिनि त उहे बि जेके असां खां परे थी वेंदा ऐं ईअं करण सां ई असां दुनिया में जेको आहे उहो अकेला थी वेंदासीं। सभिनी प्रोग्राम सांगेड़ अंसार में अवां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे हलंदासीं मौसीक़ी जे जहान ना ऐं अवां ताईं पहुचाईंदासीं ख़ूबसूरत गीत। तुंहिंजूं यादूं
सर्द शाम ही अकेला